बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहजाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद तो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, दुनिया जा लाहा चाड़ा अक्सर ईंदा रहंदा आहिनि। हीउ दरिया ॾिसो, कॾहिं त बचाव वारा बंद बि भञी थो छॾे, कॾहिं त इन्ही दरिया जे अंदरि वारी उॾरंदी नज़र अचे थी। अहिड़ो हिकिड़ो मौज़ू आहे तव्हां सां शेयर थो कयां, उम्मीद त तव्हांखे पसंदि ईंदो। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा। हिकिड़ो अमरा हुयो, उन शादी कई। शादीअ में ॾाढो ख़ुशि हुयो। शादीअ खां अॻु में त पंहिंजे घर में ॾाढो ख़ुशहाल हुयो। अलाह जो ॾिनल सभु कुझु उनजे घर में हुयो। पर शादीअ खां पोइ आस्ते आस्ते हिननि जे कारोबार खे एॾो धकु लॻंदो वियो जो कॾहिं का शइ खपाए पंहिंजो गुज़र सफ़र पिया कनि। माना कारोबार बि ख़तमु थी विया, गाॾियूं हिननि जूं ख़तमु थी वियूं। आख़िर घर वारनि इहो सोचियो त हिन हमरा शादी कई, हीअ जेका कुंवार आहे इहा निभागी आहे, हिन छोकिरे खे खणी धार करे छॾियऊं। अची परेशान थियो त हाणे हे काॾे वञी घर वठनि, हिकिड़े ई घर में पाण वेठा आहिनि, हिन खे कढी छॾियऊं। बहरहाल चयूं त हे तुंहिंजो कर्ज़ु, हे तुंहिंजो कर्ज़ु, हे सॼो कर्ज़ु असां खणी, को घर जो हिसो हुयो उहो उनजे कर्ज़ में झले विधऊं। हाणे छोकिरी जेका आहे त उहा यतीम हुई, उनखे सिर्फ़ु हिकिड़ी माउ हुई। उहे बि मिसकीन हुया। हाणे हे वञनि काॾे, ॾाढा परेशान थिया। त घरवारी खे अची चई त हाणे मां कीअं कयां, काॾे वञा, को रस्तो नथो सुझे। अगरि मां मसवाड़ ते का जॻह वठां त उनजे लाइ बि तक़रीबन मूंखे एडवांस हुजे ऐं सॼे महीने जो राशन हुजे, मूंखे एतिरो पैसो हुजे जो वञी को कमकार ॻोल्हियां। घरवारी हिनखे ॾाढियूं आथतूं ॾिनियूं। चई त मुंहिंजे मूड़े जा पैसा, जॾहिं मां कुंवार थी आयसि, मूड़े जा पैसा मूं वटि अञा मौजूदु पिया आहिनि, उहे बि तूं खण, ऐं मूं वटि कुझु सोन पियो आहे उहो बि तूं खण, वञी खपाए ऐं पंहिंजो गुज़र सफ़र कर। हुन हमरा हिन जे मूड़े जा पैसा 1500 हुजनि या 2000 हुजनि, उहे वञी पंहिंजे घर जो कुझु राशन वठी आयो। हाणे हिनखे कारोबार ॻोल्हण लाइ बि कुझु पैसा खपनि। ॾाढो वीचारो परेशान हुयो, कंहिंखां घुरी बि न पियो सघे। जेको गाॾियुनि ते घुमण वारो, सुठो पोशाक पाइण वारो माण्हू, साफ़ सुथरो माण्हू, कंहिंजे अॻियां हथु कीअं टंगे। ज़िंदगी में इहो बि हिकिड़ो तमामु ॾुखियो मरहलो हूंदो आहे। हुन छोकिरी छा कयो जो राति जो डेली जॾहिं हुनजो मुड़ुसु सुम्ही पवंदो हो, मुसलो खणी वञी निमाज़ ते बीहंदी हुई। पर ज़ारूं कतार रोअंदी हुई त मुंहिंजा मौला, मुंहिंजी इज़त जी तोखे पारत आहे, मूंखे सभु था चवनि त हीअ निभागी आहे। मुंहिंजा मालिक मूंखे ढक, अगरि मूं में का ख़ता आहे, अगरि मां निभागी आहियां त मुंहिंजो भाग वराए। मुंहिंजो मुड़ुसु परेशान आहे, निंड जूं गोरियूं थो खाए। काफ़ी टाइम हिन औरत डेली राति जो इहो रूटीन ठाहे छॾियो त सॼी राति निंड न कंदी हुई, सॼी राति जाॻंदी हुई, मुसले ते वेही क़ुर जी तिलावत बि कंदी हुई ऐं निमाज़ पढ़ंदी, रोअंदी बि हुई। इत्तफ़ाक़ अलाह पाक हिननि जी ॿुधी। जंहिं माण्हूअ जे करे हिननि जे कारोबार खे धकु आयो, जेको पैसा फ्रॉड करे हलियो वियो, उहो माण्हू हिननि वटि आयो। उन ॿुधायो त मां तोसां को बि फ्रॉड न कयो, पर मुंहिंजा पैसा बि किथे फासी विया, इन जे करे मां तुंहिंजे मुंहं न पियो चढ़ां, भॼी वियो आहियां। उन 2 लख रुपया हिननि खे अची ॾिना त फ़िलहाल ही 2 लख रुपया वठो, मां तव्हांजी सॼी कंडीशन ॿुधी बि आहे, ॾिसां बि थो त तव्हां खाइण लाइ परेशान आहियो। सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त मूंखे सॼी ख़बर पइजी आहे त तुंहिंजे भाइरनि तोखे को टके जो हिसो बि न ॾिनो, कर्ज़ जे करे तुंहिंजो घर बि उते माना गिरवी करे छॾियो। हाणे हिननि खे जो 2 लख रुपया मिलिया त हीअ त बादशाह थी आहे। जिते रुपए जो माना ज़रूरत हुई उते 2 लख मिली आहे। अलाह पाक हिननि जी ॿुधंदो वियो। माण्हू जेको हो त हिननि खे पैसा ॾींदो वियो। हिन पंहिंजो कपिड़े जो गारमेंट जो कमु शुरू कयो। अलाह जी महिरबानी सां उहो पंहिंजे पेरनि ते बीहजी वियो। ॾाढो सुठे तरीक़े सां खाइणु पीअणु हर शइ। आख़िर उन छोकिरे छा कयो, पंहिंजी ससु खे बि घुराए पाण वटि रहाईं त हूअ अकेली आहे, निंधणकी आहे, उनखे बि अची पाण वटि रहाईं। हाणे अलाह जी महिरबानी सां हू तमामु घणा ख़ुशहाल आहिनि। हाणे उन न्याणीअ जो अॼु ताईं बि कमु इहो आहे त अलाह पाक जो उन्हनि वटि गंज थी वियो आहे, सुठो घरु थी वियो आहे, सुठी फैक्ट्री थी वई आहे, सुठो बैंक बैलेंस थी वियो आहे, पंहिंजे घुमण लाइ गाॾी अची वई आहे। अॼु बि फ्रिज खोले ॾिसो त अलाह जूं सभु नेमतूं उनजे फ्रिज में घर में मौजूदु आहिनि।
पर उन न्याणीअ जो अॼु बि कमु इहो आहे त राति जो मुसले ते ज़रूरु वेहंदी ऐं ज़रूरु पंहिंजे रब जे अॻियां हथ खणंदी त मुंहिंजा मौला जीअं महिरबानी थियो आहे ईअं मुंहिंजे मथां महिरबानी थींदो रह त मुंहिंजियूं तकलीफ़ूं परे थियनि ऐं मां ताननि खां बचां। मुंहिंजा मौला मूंखे सभु निभागी पिया चवनि ऐं उहे उन जा भाइर उहे सभु अॼु हिन जी फैक्ट्री में मुलाज़मत कंदा आहिनि। पंहिंजे भाउ खे चयूं त असांजी फैक्ट्री खे असांजे कारोबार खे त वॾो धकु लॻो आहे, असां बि पोइ हिते पइजी विया आहियूं, पर असांखे पंहिंजी फैक्ट्री में को कारोबार ॾिए त असां पंहिंजे बच्चनि जी रोज़ी कयूं। दोस्तो, हिन कहाणी जो मक़सदु इहो आहे त असां फ़ौरन हिकिड़ी फ़तवा ॾेई छॾींदा आहियूं। थोरो बि नुक़सानु थींदो आहे त चवंदा आहियूं त फ़िलाणो निभागो आहे या फ़िलाणी माई निभागी आहे। इहो हिकिड़ो तमामु वॾो ग़लति लफ़्ज़ु आहे त असां कंहिंखे अगरि निभागो चऊं त मुंहिंजो नुक़सानु हिन जे करे थियो आहे। हीअ दुनिया जा लाहा चाड़ा आहिनि, मुसीबतूं ॾुखियो वक़्तु बि उन्हनि जे मथां ईंदो आहे जेके उनखे सुहिणे तरीक़े सां निभाए सघंदा आहिनि। अलाह पाक उहे तकलीफ़ूं उहे मुश्किलातूं उन्हनि जे हिसे में आणींदा आहिनि उहे जेके बर्दाश्त करे सघंदा आहिनि। कंहिं जाहिल ॼट या नासांदारी वारे माण्हूअ जे हिसे में इहे शयूं ईंदियूं न आहिनि जेको